अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सभई जो सुभान अल्लाह। इश्क़ मोहब्बत सां सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह। करोड़ एहसान मदीने वाले साईं जे अल्लाह जा कुछ समझो करोड़ एहसान मदीने वाले साईं जे अल्लाह जा जेको मदीने वाले साईं जो अल्लाह हुआ वो ही असां जो अल्लाह हुआ। ये सही और असा के संसार के आयो मदीने वालो साईं आयो पहले कायनात जो खालिक हिस्सो रब सुभान अल्लाह। हाजी मुकाबला है उस्ताद से ला इल्मिया सवट इल्म ना है पर इश्क जी गाल इश्क जी गाल ये है तो मुकाबलो अल्लाह सही फरमाए तो मुझे महबूब जी तारीफ कयो मुझे महबूब दे दुरूद पढ़ो मुझे महबूब जो जिक्र कयो मुझे महबूब जी फरमाए तो अल्लाह जो जिक्र कयो मुकाबलो तो हले थी अल्लाह सही ऐं मदीने वाले साईं जे इश्क जो इज़हार अल्लाह सही महबूब फरमाए था अल्लाह हिक उन जो को शरीक ना है ला शरीक रब ऐं मुझो रब इन पूरी कायनात जो खालिक खलकी तरह तारीफ के बुधाई से के बुधाई तारीफ मुझे महबूब करीम बुधाई अल्लाह से वरी फरमाए जो तो मदीने वाला साईं ए मुझा महबूब जेकरे तू मुझी वहदानियत बयान करे तो मां भी ज़माने के बुधाई जो तो तू भी पूरी कायनात में मुझो महबूब मदीने वाला निंद्र थी जो दोस्तन के लेकिन दोस्त मिला दे थकी नहीं करो रे निंद्र थी निंद्र ताली खत्म किए थी खबर खत्म ये थी नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में ये देखो छाया है अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। मानिया उतियारा मजनू न थियो बेटा गलत लाला मानी घणी कही दे वो तो कही दे कुटी कही दे कुटी भी कबूल महबूब जे नगर जो पानी भी कबूल के दोस्त चलना सही असां वटे ताकत जो न हुजे तो मिला तो किए कयो उस्ताद साईं गुलाम असगर साईं के चयो तो ताकत ना है मिला तो जी छा कयो मां जो हिय करे हिकड़ो जग पानी जो भरे हिकड़ो गिलास धोई रस्ते पे पी जा जेडी मल रेली गुजरे सबनी के पानी पिया जा सबनी नगर को वठी तो मिला के मजा का समझो लाइव में बोला है बाबू मुझे मिला के बाबू मुझे उससे की मजा का समझो नंदा हिरो गिलास पानी में प्यारी में क्या मतलब है मिला कबूल थी मदीना वाला क्या मतलब है मिला कबूल थी भी दो ओसोड़ा अर्ज पे क्या था मिला तो मदीने वाले साईं जो जी ए मिलादी हो जब सुस्त या गाल दवणदी सुभान अल्लाह या गाल दवणदी मुखे लगे तो मैं कोठा वाला कुछ सुस्त है अबा जबर मैं कोठा वाला कुछ दादा के तो थी बेको ये तो मेहरबानी के ऐसा ये तो सदा हो मेहरबानी दादे रमजान के नो प्यार हो सोना जेको थके जी पियो तो उधर उधर बेचारे नगर बंदर कयो तमाम घणो खणी चे तो खाई पी नारो खणी हलो जे थोड़ो महबूब जो इश्क मधुर हुआ तो सही चुस्त थियो दोस्तों आयो नहीं कोठा नहीं उस तो नहीं लगी ता पाणे चुस्त थी लो 2 मिनट पियो तो खबर पवंदी सरकार दी
हाली को इश्क था हिकड़ा हुमान दूसरी कंपनी वाला हिकड़ा हुमान तीसरी कंपनी वाला असा जो पहली कंपनी वाला पोहानी ये सुस्त तो सरकार दिया शसा सरकार दिया हुजूर दिया पर नूर दिया माता दिया आका दिया जेके चुप कई वठन उहे भी जवाब देने में तो क्या मत जे भी जवाब देने पवंदो सरकार दिया हुजूर दिया पर नूर दिया माता दिया आका दिया मुर्सल दिया समय तो ये चुस्त थी बहुत बाबू बने फकरात चुस्त थी में हो कात्यानी निठा तो पांजे कम में चुस्त है असा मुसलमानन के पोते करो लाइ पांजे कम में चुस्त है हुकूमत में भी शामिल थीदा सीटन में भी रहंदा वडी पोस्टूं भी खणंदा मुसलमानन के हेठ करे असा मथे थो यहूदी असा जे कढ ईसाई असा जे कढ काफर गैर मुस्लिम हिंदू असा जे कढ ऐसे कात्यानी असा जे कढ वो असा मुसलमान वरी हथ में हथ की सुता पे हो नंदा मुस्तफा जा डॉक्टर झूमी मीरा बनाए बुता ना आया और में वकील वाले साहब वकील को हम सुनता है वकील वाले साहब सुनो अज नए गुठारन के बुधायो तो पाकिस्तान को सियासत में टीम सजी का अबू बजा दीवाना मिलाद करवाया है एरो मिलाद करदा से कायनात में झूमी बुधाई दास बाबा अबू बजा दीवाना ही मिलाद करदा नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में देखो कैसा नूर छाया है अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अब तो और हेठा देखा तो झूमी अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह जब तक ये चाँद तारे झिलमिलाते जाएंगे तब तक जश्ने विलादत हम मनाते जाएंगे जब तक ये चाँद तारे झिलमिलाते जाएंगे तब तक जश्ने विलादत हम मनाते जाएंगे नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में देखो कैसा नूर छाया है अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह अस्सलातु रसूल हाथ मथे करे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह अस्सलातु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीबल्लाह सुकून अचे मुझे सुभान अल्लाह मां पूछा तो सही उस्ताद गुलाम असगर सही भाऊ परवेज मां अर्ज क्या होता राग जी महफिल में मज़ो ईंदो मां पूछा तो दोस्त ईंदा हूंदा राग जी महफिल में भला मेले भला करे ते करे भला ॾिसण ईंदो गल क्रिकेट जी पाकिस्तान और इंडिया जी उते भी होटल भरिया पिया इन से कॾहिं से ढोल हूंदा कॾहिं शहनाइयूं हूंदियूं कॾहिं तबला हूंदा दुनिया पंहिंजे कमनि में मस्त उते मज़ो ईंदो हूंदो उते मज़ो ईंदो हूंदो इमरान साईं पर शफ़क़त मज़ो ईंदो आहे सुकून उते न ईंदो मदीने आरस ॻाल्हि सम्झण जी अथव मज़ो ईंदो शैतानी कम में मज़ो ईंदो पर सुकून न ईंदो पर मुंहिंजे महबूब मुस्तफा जी महफ़िल में मज़ो बि ईंदो सुकून बि हिकिड़ा दोस्त चवनि पिया यार वेली तव्हां कढो था असांखे सॼो साल इंतज़ारु हूंदो आहे मां चयो छो
इन जे करे त सॼो साल 11 महीना ऐं 29 ॾींहं होटल ते वेंदा आहियूं वारी रबिल अव्वल जे ॾींहुं सॻी निगाह वञे मीलाद में हूंदा पोइ छा थींदो आहे महबूब मुस्तफा जे मीलाद में हूंदा आहियूं सॼो साल दिल कटियल हूंदी आहे वारी रबिल अव्वल जे ॾींहुं दिल धोती हूंदी आहे मुझे सुना महबूब जो ज़िक्र ही अल्लाह सही फरमाए तो वरफ़अना लका ज़िक्रक मुझे महबूब तुझे ज़िक्र की क़यामत ताईं बुलंद करे छॾियो अल्लाह सही किया असां गुलाम रसूल जे रब करीम कीअं बुलंद थियो जे इहे बुलंद थियो हेतिरा ॾींहनि में हेतिरनि सालनि में हिन नए ॻोठ जी जामा मस्जिद में कॾहिं हीअ अहिड़ी मिलाद बि न आई पर अॼु अची करे झूमी झूमी मिलाद बढ़ायो आहे इहो मिलाद शुरू थी वियो आहे अॼु ही गोसाई स्कूल बनाया है मिलाद बनाया सुभाणे ते ॾाईंदा इंशाअल्लाह हीअ मस्जिद भरियल हूंदी महबूब जो ज़िक्र पंहिंजे नबी नो अॻिते असां साईं क़िबला उस्ताद साईं 3 ॾींहं मिलाद कंदासीं सॻिन में 3 ॾींहं रैली कढंदासीं पोइ वरी सही 12 ॾींहं पोइ महीनो थियो वरी आशिक़ उथिया चई हाणे 11 जो यार बि कढो त मेरा पोइ असां न कढ असांजी कहिड़ी ताक़त आहे इको साउंड तेल गाॾियूं भाऊ वेठो आहे पंहिंजो भाऊ इंसान सॼो महीनो चवंदो आहे बाबा गाॾी मुंहिंजी किराए ते न हलंदी महबूब मुस्तफा जे ज़िक्र में हलंदी अरे बाबा बच्चा अथई को धंधो अथई को तुंहिंजो कारोबार इहो ई आहे रोज़ी करे बच्चनि खे खाराए तूं बाबा हेॾे रुॻो असर सां ॿी गाॾी बि ॾिसो था किराए ते बाबा जेको हिन महीने में मिलंदो आहे उहो यार जेको हिन महीने में मिलंदो आहे उहो 11 महीने में मिलंदो आहे वो चवंदा आहिनि सऊदी अरब में चवंदा आहिनि असां 11 महीना कमाईंदा आहियूं ऐं रमज़ान जे महीने में खपाईंदा आहियूं 11 महीना कमाईंदा आहियूं सऊदी वारा चवंदा आहिनि सोचे रमज़ान में खपाईंदा आहियूं छो रमज़ान अहिड़ो महीनो आहे जेको रब असां ते रहमत वरसाईंदो आहे मको मदीनो सजल हूंदो आहे असां बि अर्ज़ कयोसीं छा जी असां 11 महीना कमाईंदा आहियूं 12 महीने रुपयो में खपाईंदा आहियूं छा खपाईंदा आहियूं निंड खपाईंदा आहियूं हिक लाहे करे पंहिंजो कारोबार करे कंदा आहियूं पंहिंजो गरम बिस्तर छॾींदा आहियूं पंहिंजो पखा हवायूं वेसूं छॾींदा आहियूं सभु वेसूं छॾींदा आहियूं सैयद सगुरा सजी स्टेज ते उठाए सभिनी जे कदमनि खे तरक़ी जो कि अबू अमा कंहिंखे प्यारो न आहे अबू अमा कंहिंखे प्यारो न आहे जेको प्यारो न आहे उहो निभागो जंहिंखे अबू अमा प्यारो न आहे उहो वॾो निभागो आहे उहो वॾो लांती आहे पर जेको अबू अमा सां मोहबत करे थो उहो मदीने वारे सैयद सॼो जंहिंखे अबू अमा प्यारो आहे जेको अबू अमा जे कदमनि ते किरे लुकंदो आहे जेको अबू अमा जे पेर में हथ रखी भॼंदो आहे उहो दुनिया में तरक़ी न थींदो आहे पर जेको अबू अमा खां परे हूंदो आहे हिन रबिल अव्वल महीने में इहो अबू अमा बि मदीने वारे सैयद क़ुर्बान करे महिनत में निकिरी पवंदो मासूम बच्चा रेडियम गन हाणे बि कोन तव्हांजे साम्हूं आई बाबा फलाणो मुंहिंजो नंढड़ो बच्चो आहे 10 सालनि जो तव्हां सां रेली में आहे हा बाबा रेली में आहे जेको दिलि चाहे पंहिंजो नंढड़ो बच्चो 3 सालनि 4 सालनि जो पढ़े वेठा आहिनि मूंसां गॾु रेलीअ में
ये तव्हां के शरीरो मेले ते अकेले मलाखड़े में शरीरो होटल ते अबो मां शरीरो कंदो मुंहिंजो पुट वञी होटल ते क्रिकेट ते वञी अकेलो शौक़नि सां खेॾे जंग में बकरी उचारे शरीरो 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 न न 5 साल जो ॿार न शरीरो पर हे महबूब जो मीलाद आहे अबो मां चवंदो आहे त इहे बच्चा बि मदीने वारे साईं जे कोल वञी ही मीलाद मदीने वारे साईं जो असां न कयो लाले गफार न कयो अब्दुल जब्बार न कयो वकार न कयो काने गोठारन न कयो महबूब की महफिल को महबूब सजाते थोड़ा थोड़ा महबूब जी महफिल के महबूब सजाईदा जेके केड़ा महबूब के मदीने वारे साईं के प्यारा ये तो खोड़ थोड़ो फिरंदा था इकरम मैसेज रखिया सभई व्हाट्सएप ग्रुप ते मिलाद न कयो मिलाद बिदअत शिरक काथे लिखियलु कुरान में मिलाद कयो काथे लिखियलु त मदीने वारे साईं जी आमद मल्हायो हिकड़न वरी छा कयो हिकड़े तीसरी नंबर यारा यार बारहं रुपए त साईं जी पैदाइश कोने उहा त 3 तारीख़ है आगे देख बारी त साईं जे तौबा अस्तगफिरुल्लाह हिन चाल शिकड़ जी तारीख़ ओ तसा उहा मल्हायो नथा वरी बारी का मल्हायो मन साईं जे हाणे इहो ॾिसो न इहे चूंडी हणण आशन के चूंडी न हणो हे चांदी पिया त कोई शींहं हवा को खाई न खाई चूंडी न हणो आस्तर के शेबू मारी न पिलवल सुठो मल्हाई ऐं बारी न पिलवल जी ज़रूरत कहिड़ी आहे साईं जन उन्हनि भॻो वधायो आहे तव्हां वरी ख़ुशी था कर अरे बेईमानो तहां जे लाइ तहां जे ज़हननि में जेका ॻाल्हि हा मुंहिंजो महबूब हिन जहान में नाहे इहो तूं निभागी जी सोच आहे पर असां आशिक़ जी सोच इहा आहे त हर वक़्तु हर घड़ी मदीने वारो साईं असां सां गॾु असां आशिक़ सां गॾु कुझु पाकिस्तान को सेवा फोन आखिर 12 साल कोई मीरा बुलाईंदा ये सजो महीनो साईं कटला सजो महीनो मीराद मल्हाईंदा वो छेलो काईंदो वो बालो खली बीठो हूंदो आहे वो छेलो काहे ईंदो को पाडो काहे ईंदो को चवंदो मिठाईअ जा मण खणी थो अचा असां छा था कयूं असां कुछ कोन था कयूं बस झोली खणी मदीने वारे साईं को पिनऊं था महबूब अता करे तो महबूब अता करे तो छॾे वो अचो त पढ़ो भला सलात मदीने वारे साईं ते सल्लल्लाहु अलैहि या रसूल माथो मिठावरी अपो थी सघियो जो मिठावरी के जो नमाज़ो थी सघियो तो नूर मिठा असी बशर आहियूं ऐं नूर अॻियां असी उठल आहियूं ये टे लफ़्ज़ सही गुलाम लिखिया पढ़े मुंह छा लिखा सरकार लिख रहा है ये लिखो तो नूर मिठा असी बशर आहियूं ऐं नूर अॻियां असी उठल आहियूं हिकु कयई जलवो नूरानी हिकु कयई जलवो नूरानी पो छो के हेॾे वेठा टकियूं जनहि आया माथो मिठावरी के जो नमा पो थी सघियो ही मिलाद कराई असांजा साईं न त कहिड़ी ताक़त असांखे हुई ही मिलाद कराई असांजा साईं न त
ताकत साथे हुई वरी गुरु करे जो पाण आए वरी गुरु करे जो यकीनन से अज मदीने वारो साईं पहुतो यकीनन जेके यकीन ॾाढा चल भेजो वरी गुरु करे जो पाण आए सान किरोड़े न गाए सघुम तुझो जॾहिं खां माथो मिठा वरी जो न मां पोइ थी सघियुम हिकु गुरब अञा घुरबल आहे जे करियो मिठा हिन मुनीर ते हिकु गुरब अञा घुरबल आहे जे करियो मिठा हिन मुनीर ते हिकु प्यारी नज़र अचे कबर अंदर हिकु प्यारी नज़र अचे कबर अंदर करीमा की चवा सुभान अल्लाह जॾहिं खां माथो मिठा वरी कंहिं जो नवा थी सघियुम सोना हिकु दफ़ो मदीने वारे साईं जो थी वञ वरी ॿिए जो थियणो न ॾींदो महबूब जो इश्क अहिड़ो आहे हिकु दफ़ो सरकार जो थी वञ वरी तोखे ॿिए जो थियणु न ॾींदो वरी ॿिए जे दर ते झुकणु न ॾींदई जॾहिं महबूब मुस्तफा हिकिड़ो दफ़ो झोली भरींदो आहे त सॼी ख़ैरात ताजदार मदीना जो करम रहमत लिल आलमीन शफीअल मुज़निबीन खातमुन नबिय्यीन महबूब मुस्तफा जो करम असां महबूब जे गुलामनि ते असां को जेको कम वठंदो आहे न उन ते पाण नज़रे करम विझंदो ऐं ख़ुदा जो कसम मदीने पाक में मुंहिंजो महबूब मुस्तफा ॾिसण फरमाए रहियो आहे अॼु नए ॻोठ में ही महबूब जेके गुलाम आहिनि हे मुंहिंजा जेके धर्मोन आहिनि अॼु मीलाद मल्हाए रहिया आहिनि मां बि इन्हनि सां राज़ी आहियां हिकिड़े हदीस मुबारक जो मफ़हूम आहे हिकिड़े जॾहिं मके खां मदीने पाक सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वञनि पिया रस्ते में जॾहिं मदीने पाक जो आमद शुरू थी मशहूर ॻाल्हि आहे सही त उते रस्ते में नंढड़ियूं न्याणियूं कहिड़ियूं न्याणियूं जेके अपे अम्मा खे वॾियूं प्यारियूं हूंदियूं न्याणी प्यारी आहे न महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि मुंहिंजी अम्मा खातून जन्नत न्याणी ही उहा न्याणी ही जंहिं न्याणीअ जे करे पूरी काइनात सजमा महबूब जा बच्चा काइनात जा सैयद इंशाअल्लाह क़यामत में अम्मा खातून जन्नत जा बच्चा इंशाअल्लाह रोशन में दाखिल न रहंदा ओई नंढड़ी न्याणियूं रस्ते ते बिछो खुशीअ मां नंढड़ा थागड़ा खणी वॼाइनि थी तलाल बदरु अलैना तलाल बदरु अलैना तलाल बदरु अलैना तलाल बदरु अलैना मरहबा या मुस्तफा 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 सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा महबूबा जेॾी महिल उन मक़ाम ते पहुता सरकार फरमायो साथी जी मुंहिंजा आका ही छा आहे सरकार हे नंढड़ियूं न्याणियूं अॼु ॾाढो ख़ुशि मुंहिंजे महबूबनि फरमायो छो साईं ही जेके आहिनि न जॾहिं हिन जे रवाज आहे जॾहिं तमामु घणो ख़ुशि थी वियो न उहे नंढड़ियूं न्याणियूं थागड़ा वॼाए ऐं सरकार उहे पंहिंजो गीत पेश कयो अॼु अव्हां जे पहुचण जी ख़ुशीअ में पंहिंजो ॾाढो झूमी थागड़ा वॼाए अव्हां खे बराबरि थी रहियो मुंहिंजे महबूब फरमायो असां बि शाहिद थी वञो ही नंढड़ियूं न्याणियूं मुस्तफा सां अॼु ख़ासी ख़ुशि थी रहियूं आहिनि
क़यामत ताईं मां मदीने वारो साईं भेरनि सां ख़ुशि आहियां। वरी हिकिड़े मक़ाम ते सरकार पहुता जाते हिकिड़ा बदू हुया शीदी जेके चइबो आहे शीदी कारे रंग जा टिके कट जा उहे बीठा हुआ ऐं वॾा बुल ॾेई रहिया हीअं मथे हथ करे इहे बुल ॾेई रहिया वॾा ट्रप वञनि ख़ुशि मुंहिंजा सरकार मुस्कुराया सरकार फरमायो साथियो ही छा आहे जे मुंहिंजा साईं हे हिननि जो ॻोठ आहे हीअं न इलाइक़े जा रहा कोन्हे हे जॾहिं ख़ुशि थींदा आहिनि पोइ इहे ख़ुशी कंदा आहिनि जुमे वठंदा आहिनि बुल ॾींदा आहिनि ट्रपा ॾींदा आहिनि मुंहिंजे सरकार फरमायो पोइ अॼु छो था ख़ुशि थियनि मुंहिंजा साईं हिननि खे ख़बर पई आहे त मके में मदीने ताजदार मदीना अची रहियो आहे इन जे करे हे बुल ॾेई ख़ुशियूं था कनि मुंहिंजा साईं मरहबा मुंहिंजा महबूब ख़ुशि थियनि फरमायो सरकार फरमायो ही मुझे अचण में ख़ुशि जी मुंहिंजा साईं असां ॿियो शाहिद थी वञो जे हे बदू मूंसां अॼु ख़ुशि थी रहिया आहिनि त क़यामत ताईं मां मदीने वारो साईं सां राज़ी ऐं ख़ुशि आहियां त सुहिणा ॿार सभु कया अॼु महबूब खे ख़ुशीअ में मिलाद करायो आहे पोइ छा सरकार ख़ुशि थियण न फरमाईंदा हूंदा त मुंहिंजा उम्मती जिन खे मां यादि कंदो आहियां जिन जे लाइ मां दुआऊं कंदो आहियां जिन खे हशर जो मां सामने आयो ऐं क़यामत ताईं उन्हनि जो सामने आयो अॼु नए ॻोठ में वेही मुंहिंजा जश्न मल्हाए रहिया आहिनि मुंहिंजी ख़ुशी मल्हाए रहिया आहिनि अलाह साईं जो कसम आहे महबूब मुस्तफ़ा फरमाईंदा हूंदा कि नए ॻोठ वारा ख़ुशि न मां क़यामत ताईं असां ख़ुशि आहियूं पोइ बदनसीब पंहिंजे नसीब खे चवनि जेके बदनसीब आहिनि उहे पंहिंजे नसीब खे चवनि जेके महबूब जे आमद ते ख़ुशि नथा थियनि सोड़ा चीता साईं जे रिलम जो ॾींहुं हाली रबिल साईं जन बुरको मटायो उन ॾींहुं मां शीशू काटियो झुगड़ियूं गाणो पिछड़ियूं ॻाल्हाए ख़ुशि था थी ॿुधी आहियां साईं जो उन ॾींहुं वग़ैरह हे त चवनि छॾण जो ॾींहुं आहे मां जो छॾे वियो हूंदो तूं हुजो असांजो हयात कबी अॼु मां जे महबूब जी ॻाल्हि ॿुधायो मस्जिद में मिली करे 1400 साल खां पोइ मदीने पाक में ख़ुदा जा ख़ासा हिकिड़ो नंढो कबूतर साईं हिकिड़ो कबूतर उड़ंदो ॼाणे गिरास कंदो कि छा अल्लाह साईं ॾेखारे पियो दुनिया में ॾेखारे पियो मशहूर वाक़ियो आहे वो कबूतर उड़ंदो ॼाणे घिरी करे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी जेकी मज़ारे अतरा उन मज़ारे अतरा जे हेठो अञा वरी वॾो शहर सजायल जाते सरकार जी असुल मज़ारे अतरा उन्हें हलियो अच्छे हुकूमत परेशान थी सऊदी अरब जी हुकूमत परेशान थी न वरी छा कयूं इहो कबूतर कीअं कढूं पोइ ते कंहिंखे इजाज़त न आहे साईं मुंहिंजे महबूब जे असुल मक़ाम में पहुचण जी कंहिंखे बि ताक़त न आहे पोइ चइनि त हाणे को पाक हुजे जंहिंखे मोकिलियो हाणे पाक साईं कीअं ख़बर पए त फलाणो माण्हू पाक फलाणो साफ़ फलाणो ज़हन जो दिलि जो पाक कीअं ख़बर पए पोइ हिननि छा कयो नंढड़ो मासूम ॿार नंढड़ी न्याणी उनखे वठी आया चइनि त बाबा मासूम ॿार त पाक वञ चइनि बाबा हितो हे रस्तो आहे हितो वञो अंदर इहो सीढ़ियूं काटियूं हेठि लॻी वञी उते कबूतर आहे उनखे पकड़े मुंहिंजे महबूब जो कमाल त ॾिसो न गुस्ताखनि खे वेझो बि मज़ारे जे चढ़ण ॾींदो पर हे ॿार मासूम आहिनि पाक आहिनि त इन्हनि खे महबूब पाण वटि घुराईंदो पोइ नंढड़ी जेॾीमहिल उते वई पकड़े जेॾीमहिल हुनखे हथ अची वियो कबूतर उहो पकड़े करे ॿाहिरि निकिती सभु मीडिया वारा सभु ज़माने वारा हुनजी चौकियुनि ते फिरी विया त ॾिस आवाज़ न वठी छा नंढड़ीअ खे फिरी विया चौधारी बाबा पुट ते हवाले छा ॾिठई त मुंहिंजी उन नंढड़ी न्याणीअ जे अखि में ॻोढ़ा वधी विया
सिर्फ लफ़्ज़ जी केड़ा केड़ा चई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू आई मां जेको ॾिसी आई आहियां वो कलमो भरे चई त वो हयातुन नबी ॾिसी आई आहियां ये बल्लम चई हो पे मुश्ती करी ये बल्लम चई ये मुश्ती करी शाह दुनिया वाले के मही चई मां सिर्फ मदीने वाले साईं हयात जिंदगी ॾिसी आई आहियां अंधा अकुल जा जेके चवंदा मदीने वारो साईं नाहे मां पुछां तो उस्ताद साईं वेठो आहे नमाज़ पढ़ंदा आहियो नमाज़ में पढ़ंदा आहियो अत्तहियातु लिल्लाहि व सलावातु व तय्यबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबी सही है अय्युहन नबी साईं वेठो आहे हाफिज़ साहब साईं गुलाम असगर साईं मूंखे इहो ॿुधायो साईं न के रसूल कया त अय्युहन नबी साईं उन खे चइबो आहे साम्हूं वेठो जिन ए असां जा नबी तो ने सलाम ए असां जा आका तो ने सलाम अब कोई वरी पढ़ो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन आई असां सलाम पेश कयूं था अल्लाह जा जेके नेक मानू वो सलाम पेश करके उनखे ये छोड़ा चऊं त तव्हां खे भी सलाम साम्हूं बिठायो ये चई सघूं था से उन्हनि खे नथा चऊं पर कंहिंखे न चऊं अस्सलामु अलैका अय्युहन नबी ए असां जा नबी ए उनखे चइबो आहे साम्हूं वेठो हुजे साईं इमदाद छा ए साईं इमदाद छा तो सलाम हुजे ए साईं उस्ताद गुलाम असगर तो सलाम हुजे छो जो साम्हूं वेठो आहे जेकॾहिं परपुट हुजे परे हुजे त इहे न चइबो चइबो त उस्ताद गुलाम असगर खे सलाम ॾिजा उस्ताद गुलाम असगर खे सलाम पहुचाइजा साईं इमदाद छा खे सलाम पहुचाए अचिजा इहे चवंदासीं इहे न चवंदासीं त ए साईं इमदाद छा खे सलाम हुजे साईं ज़ाकिर छा खे सलाम हुजे ए उनखे चवंदासीं जेको साम्हूं वेठो आहे हाणे निमाज़ असांखे ॿुधाए थी त अल्लाह ऐं मदीने वारो साईं निमाज़ में तव्हांखे साम्हूं वेठो निमाज़ तव्हांखे ॿुधाए थी अंधा अकुल जा चवंदा मदीने वारे साईं जी तौबा नऊज़ बिल्लाह वफ़ात जो ॾींहुं आहे वफ़ात तुंहिंजे लाइ हूंदी असांजे लाइ हयातुन नबी ऐसा खुश न करे ॿुधाईंदासीं तो जो महबूब मुस्तफा हर दम ॿुधंदो आहे हर वक्त उम्मत जी पुकार ॿुधंदा आहिनि हर वक्त पंहिंजी उम्मत जी पुकार खे महसूस कंदा आहिनि हर वक्त उम्मत जी पुकार जे लाइ रब करीम को दुआ घुरी उन्हनि जो दुआ क़बूल कराईंदा आहिनि सुणा शला अल्लाह साईं तव्हां असांखे तौफ़ीक़ ॾे इन महफ़िल खे सजायूं ऐं मां लख लख मुबारकूं पेश कयां थो भाउ वकार खे भाउ अब्दुल गफ़ार ऐं अब्दुल जब्बार खे जे महिनत करे ही टाइम वठो असां तो नौकर आहियूं जाते मिलाद जी दावत मिलंदी जाते पाणी जो गिलास जी दावत मिलंदी इंशाअल्लाह पहुची करे महबूब जो मिलाद मल्हाईंदासीं हुकुम थियो बाबा अचो नए ॻोठ मिलाद मल्हायो अॼु ज़रूर हाज़िर थिया आहियो अल्लाह साईं तव्हां असांजी हाज़िरी क़बूल अता फरमाए हिन बदकार जा जेके आजिज़ान अर्ज़ आहिनि उहे अल्लाह साईं वाजी बारगाह इज़्ज़त में क़बूल अता फरमाए वो भी असांखे ताक़त न है सब ताक़त मदीने वाले साईं खे आहे इंशाअल्लाह जो अर्ज़ है उन्हनि जे लाइ नारो खणाईंदासीं ऐं उन खां पोइ दुरूद सलाम ऐं दुआ पढ़ंदासीं ऐं इंशाअल्लाह लंगर पेश थींदो साईं मोहतरम वली गुलाम रसूल साहब खे पुटनि जी औलाद कोन्हे दुआ घुरो त उनखे अल्लाह साईं पुटनि जी औलाद अता फरमाए वॾे साईं जी ताक़त नाहे तव्हांजी ताक़त नाहे असांजी ताक़त नाहे पर मदीने वारे साईं खे वॾी ताक़त